अल्हम्दुलिल्लाह ॾिसंदे तमामु थी बहितरीनु शख़्सियत ऐं नायाब शख़्सियत, जंहिं वटि हिकिड़ी मुनफ़रिद जेका ॻाल्हि आहे त साईं जदगाली जेको लहजो आहे सिंधी ॿोली जो, उन ते साईं जो वॾो कमु आहे। ऐं साईं सिलसिले में जेको कमु कयो आहे ऐं जेको जदगाली ॿोली जो जेको लहजो आहे उनजो मुकमिल तारीफ़ साईं खां पुछूं था। स्पेशल जेको मुंहिंजो अचण जो मक़सदु आहे ताकी साईं खां इहो जदगाली लहजो ऐं साईं खां इहो तारीफ़ पुछंदासीं साईं कहिड़े ख़ानदान सां ताल्लुक़ु रखे थो, ऐं उहो बि थोरो ज़िक्र, पहिरीं उहो ज़िक्र ऐं बाद में जदगाली ॿोली जो लहजो। साईं अस्सलाम वालेकुम। सर हाणे तव्हां खां इहो अर्ज़ु कयो पहिरीं तव्हांजे ख़ानदान जो मुख़्तसिर तारीफ़, ऐं उनखां पोइ असांजी जदगाली ॿोली जे लहजे ते। मुंहिंजो ख़ानदानी तारीफ़ हीअं त आम बुखारी सैद है। जी असां उच शरीफ़ खां निकिरी इंडिया जो दिल्ली ऐं राजस्थान जे कच्छ जे इलाइक़े में थी वियो। पोइ असांजो ॾाॾो जेको असां चोॾहों ॾाॾो इब्राहिम शाह नाले जेको हिते कांगन खादी हैदराबाद में मौजूदु जी इहा ॿिए कांगन खादी इन वक़्त में सब्जी हुई दे बुखारी। जी जी दे बुखारी इहा बाईपास ते साईं जो मज़ार आहे, साईं इब्राहिम शाह जो, ॾाॾे इब्राहिम शाह जो, हैदराबाद बाईपास ते। जी साईं। ऐं उत्तरी पासे जिते हू कुझु हिन वक़्त में कुझु प्लाटिंग थिए थी साइमा जे नाले सां वॾा बोर्ड लॻल, उनजे पोइ पासे इहो शोरन जो ॻोठ आहे, इते साईं मदफ़ून आहे। उन खां पोइ बाक़ी जेको साईं जो औलाद आहे त उहो को जेको नसरपुर में रहियो, असल में साईं जेको हुतां खां इंडिया खां या कच्छ खां जॾहिं पतन पार करे जॾहिं आयो त अची नसरपुर में रहियो। उन टाइम में दरिया नसरपुर जे भरियां वांदो, ऐं उते दरिया जे पासे में उन नसरपुर जे पासे में हिननि हिकिड़ो उन वक़्त जो जेको गवर्नर हो नसरपुर जो मुकीम बेग, उन मुकीम बेग हिकिड़ो अलाइक़ो पंहिंजे लाइ ठारायो, मुकीम सुल्तान, उनजो नालो हो मुकीम बेग सुल्तान। ऐं उन जे नाले पोयां उहो अलाइक़ो सॾिजे थो सुल्तानपुर। जी जी सुल्तानपुर नसरपुर सां गॾु आहे, नसरपुर सां कुझु फ़ासिले ते आहे सुल्तानपुर। पर उन खां पोइ असांजो ॾाढो ख़लीफ़ो सैयद जान मोहम्मद शाह बुखारी जेको ठटे मां तइलीम हासिलु करण खां पोइ अची मौजूदा उॾेरलाल में रहियो। उॾेरलाल में खिदरिन जे घर में जेको वॾो साईं जो मदरसो हो, उन मदरसे में मशहूरु बुज़ुर्ग शेख अब्दुल गिरोड़ी रहमतुल्लाह अलैह पढ़ियल आहे। कुझु सॼी तइलीम न, पर कुझु इल्मु, यानी तंहिंमें फ़िक़ह जो इल्मु ऐं ज़िक्र जो इल्मु। ज़िक्र असां वटि थींदो हो, जेको मुराक़बो जेको थींदो आहे मुराक़बो, जी त इहो मुराक़बो छा लॻे शेख अब्दुल सॼी ज़िंदगी इल्म जी खोजना में रहियो, ॻोल्हींदो रहियो हुनखे। ऐं उन खां पोइ साईं जेको सो मीरपुर ॾांहुं हलियो हुयो, साईं शेख अब्दुल गिरोड़ी रहमतुल्लाह अलैह। उन वक़्त में साईं ख़लीफ़े जेको जान मोहम्मद शाह, उहो साईं पीर साहिब पागारे मोहम्मद राशिद जो ख़लीफ़ो बणियो, ऐं हीउ पहिरियों ख़लीफ़ो आहे साईं ख़लीफ़ो जान मोहम्मद शाह, जेको पहिरीं मुलाक़ात थी साईं सां पीर साहिब पागारे सां। पहिरीं मुलाक़ात में साईं खे ख़लीफ़ो बनायो हुयो साईं जान मोहम्मद शाह खे। जान मोहम्मद शाह जूं ॻाल्हियूं ऐं किसा तमामु मशहूरु आहिनि, तमामु वॾियूं ॻाल्हियूं उतारे हींअर मुख़्तसर इन टाइम में नथा करे सघूं। बहरहाल साईं जो फर्ज़ंद हो, उनजो नालो ख़लीफ़ो ख़ान मोहम्मद शाह। उहो ख़लीफ़ो ख़ान मोहम्मद शाह खे साईं बलोचिस्तान मोकिलियो मकरान जे इलाइक़े में। उन टाइम ते मकरान में जदगालनि जी रियासत हुई, ऐं उन रियासत खे चवंदा रियासत दश्तियारी। दश्तियारी जो इलाइक़ो हींअर बि आहे, पर हींअर दश्तियारी जेको सिस्तान जे सूबे जो ज़म कयो वियो आहे। ऐं उते जो आख़िरी जेको नवाब हो, उन खे शहनशाह मोहम्मद रज़ा शाह पहलवी ज़माने में बंदि करे मशहद में सज़ाए मौत ॾिनी वई नवाब साहिब खे। उन नवाब साहिब जो नालो नवाब दीन मोहम्मद, सरदार दीन मोहम्मद पुटो अब्दी ख़ान जे, अब्दी ख़ान पुटो दीन मोहम्मद ख़ान जे, पोइ वरी दीन मोहम्मद ख़ान अब्दी ख़ान जे, अब्दी ख़ान सदे ख़ान जे, सदो ख़ान सिरियो ख़ान। हाणे इहो सिरियो ख़ान जेको आहे, इहो पहिरियों माण्हू हो जेको सूमरनि जे दोदे सूमर जी शिकस्त खां पोइ, यानी शहीद थियण खां पोइ सन, हाणे मूंखे मुंहिंजे ख़्याल में शायदि 850 मूंखे यादि नथी अचे, जॾहिं दोदो शहीद थियो अलाउद्दीन खिलजिन जे जॾहिं छा थियो माज़रत सां मुंहिंजो थोरो ज़हन तारीख़ निकिरी वई आहे।
तो ॾिसण खपे घर उन दौर में ही जदगार जेकी हुआ से पहिरीं लसबेले विया ठीकु आहे वासिंदी कबीला सही ऐं इन मां सुमरो कबीलो पहिरीं वियो थाणे बुरा खान पतन पार करे कोटड़ी खां थाणे बुरा खान त थाणे बुरा खान जो वटि में त जेके हाकिम हुआ ख़ासि करे मलक वग़ैरह उन्हनि सही रिस्पॉन्स न ॾिनो उन्हनि पंहिंजो डपु त थी सघे थो दहली फ़ौज असांखे हमिलो कनि इन खां पोइ हीअ जेको साईं जेको सॉरी सुमरा जेकी हुआ इन्हनि में दोते जी धीअ हुई जंहिंजो नालो कोयल हुयो इहा कोयल जेका हुई जनेसर जे पुट निंगर जी ज़ाल हुई जेका सिरीअ जे बीमारी जे करे बची हुई जॾहिं उते फ़ौजियुनि जॾहिं हमिलो कयो हो त उन्हनि क़तलेआम जो हुकुम ॾिनो सुमरनि जो नंढड़ा ॿार बि क़तल कयो उन में इहा औरत जेका हुई सो पेट सां हुई नई ताज़ी शादी थी हुई छोकिरी जी कोयल बाई जी मुड़ुस जे शहीद थियण खां पोइ नंगर जे शहीद थियण खां पोइ हीअ अबड़नि वटि हुते पनाह कयो उते कंहिं फ़ौजी ॾिसी वरितो त हीअ जेका पेट सां माई जेका उम्मीदवारी सां चुॾनि खे क़तल कयो बहरहाल उन्हनि अबड़ीअ कसम कयो हुते त न इहा जेका सुमरी न आहे हीअ जेका आहे सो अबड़ी आहे ऐं हीअ गैर शादीशुदा हिनखे सिरी जी बीमारी ऐं सिरी तिली इहा बीमारी ईंदी जेको पेट हिकु साइड खां वधंदो आहे तिली चवंदा आहिनि की तिली बि चवंदा आहिनि उनखे दिलोई बि चवंदा आहिनि उनखे मुख़्तलिफ़ नाला बहरहाल इहा छोकिरी खे हुन सिपाही ते छॾियो लेकिन हाणे हिन ॾिठो त अबड़ी ॾिठो हिन लाइ करे ख़तरो पोइ हेॾी कोड़ा जेकी हुआ पुराड़ा जेकी हुआ सुमरा जो ॿार औरतुनि खे मोकिली कोटड़ीअ जे जेको हिन वारनि हाकिमनि हिननि खे क़बूल कयो क़बूल करण मक़सदु ज़्यादा हिन खे को रिस्पॉन्स कोन ॾिनो ऐं हिननि खे चवनि था असां हुनखे लसबेले सां वठी त लसबेलो हमेशह सिंध जो हिसो रहियो आहे लसबेलो त अञा जीवन ताईं सोनमियाणी जी जेके सॼा नाला सिंध जा रही करे बराबरि लसबेले ॼामनि वटि हीअ जेकी विया हुते पंहिंजो ख़त बि लिखियो ॼामनि खे त इहे असांजा माण्हू आहिनि ऐं इन्हनि जी जेका भारत हुजे हिननि जी थोरो मदद कई कुझु ॾींहं हुते लसबेले में सुमराई अची रहिया हाणे हिते लसबेले अलॻि जेकी बाक़ी क़ौमियूं अंगारिया रूझा साबरा मांडड़ा मुर्रा शेख बसोर इहे हिननि खे ॾाढो मुतासिर थिए सुमरनि खां हिन ॿधी तमामु घणी हिते हिन छोकिरी जो पुटु ॼाओ उन शहज़ादी खे कोयल खे जेका नंगर जी घरवारी हुई ऐं दोधे जी नो थी उनखे पुटु ॼाओ उन पुट जो नालो उन बीमारी जे करे बची विया त उनजो नालो रखियो सिरियो ख़ान पर हाणे कुझु वक़्त खां पोइ ॿ टे महीननि में लासी हिन में थोरो बेज़ार थिया की हिन वटि तमामु घणा वॾा वॻ हूंदा हुआ उठनि जा सुमरनि वटि जेके उन फसल वारा नुक़सानु कंदा हुआ त उन जे करे हुननि जेको इहो कयो त असां हिननि खे ॿाहिरि मोकिलियूं ॿिया मक़सदु जेके सरदारनि सां ॻाल्हि ॿोल सलाह शुरू कयो ऐं उन टाइम ते पोइ जीअं मुख़्तलिफ़ ॿिया जेके इलाइक़ा हूंदा हुआ उते बरोचनि जो हुननि जी झंडियूं तमामु घणियूं हलंदियूं हुयूं मुख़्तलिफ़ क़ौमुनि जी पोइ हिननि खे जेको हिननि छा कयो जो ईरान जे बॉर्डर ॾांहुं मोकिलियो मंद जो इलाइक़ो हा किलो जो इलाइक़ो पर ट्रिप आहे दश्त जी नए जेका आहे उन पंहिंजे पासे उते वञी वेठो हाणे उन नए खे अॼु ॾींहं ताईं जेको चवनि था सामाण वारी नए सामाण यानी निशान वारी नए जिते सामाण जेको ज़मीनी सरहद में जंग जेको जेको पाण अंग्रेज़नि पथर लॻाए फलाणे ज़मीन जो जंग फलाणो इहो जेको हुनखे चवंदा सामाण वारी नए इन नए जे उभरनि जे पासे नासिक जी हुकूमत हुई हीअ जेके ट्रक नए जे परे पासे वञी वेठा आहिनि उते हिननि हुनखे नंढड़े खे पंहिंजो सरदार में करे सिरीअ ख़ान सिरियो ख़ान जॾहिं वक़्तु उते जॾहिं जवान थियो वॾो थियो ताक़तवर हो पहलवान हो तमामु छा उन आस्ते आस्ते पंहिंजो हुकूमत वधाई इन्हनि जी जेका हुकूमत जेका हिननि छा कयो जेका शहज़ादी जेका वई जॾहिं हिननि निशान लॻायो त नए ते सुमर पंहिंजे लासी जे तवसर सां हिकिड़ो निशान लॻायो इहे नए जे मथां जेका दश्त वारी नए आहे बाहू जी नए लॻायो बाहू जी नए ते हिकिड़ो निशान लॻायो हाणे बाहू जो मतिलबु बाहू जी नए यादि रखो असुलु बाहू जो मतिलबु बाहू जी नए भाऊ हिते जी वेठा इन भाऊ जी नए ते हिते निशान लॻायो इनखे हू जदगार पंहिंजे ज़बान में चवंदा आहिनि सामान वारी नए निशान
दग गई जदगाली लफ़्ज़ में जदगाली सही है ठीक ॿियो निशान इनजो लॻाए चाबार खां पोरियां हिकिड़ो जबल आहे हुन बीचंड जबल तमामु वॾो जबल आहे बीचंड 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 ये चंड चंड सिंधी वारो चंड अच्छा बीचंड बीचंड जबल उते न ॿियो निशान इन विच में हिननि जेका जो पंहिंजो आस्ते आस्ते थी बाक़ाइदा हुकूमत शुरू कई कोई मज़बूत थिया उन्हनि खां पोइ जेको काजारी जो जेको दौर हुते काजार हुकूमत जो अच्छा मशहूर है काचार लिखबो लेकिन ईरानी वरी उनखे काजार चवंदा हाँ जे नून हाँ। सही सही हाणे काजारी जेका हुकूमत थी इन्हनि अची हमला शुरू कया हिननि ते ठीक असांजो ॾाढो उन ज़माने में जेको ख़लीफ़ो ख़ान मोहम्मद ससु अची हुते तलाब में हुते मदरसो ठाहियो उते इन्हनि जदगारियुनि खे मशहूरु जेको देरमाण जो किलो ठाहे जेको देरमाण जो किलो उहो बि असांजो ॾाढो चल असांजो ॾाढो जेको तमामु ज़हीन हूंदो भई सभु सरदार जेकी हाकिम जेकी मुरीद बणिया सही उहो उते उन किलो बंदि रहियो पोइ हिनजूं जंगियूं हलंदियूं रहियूं तमामु लंबो अर्सो में जंगियूं हलियूं तव्हांखे जॾहिं इहो हाणे हिते हिकिड़ी चवणी मशहूरु आहे जदगार में जी पाण बि सिंधीअ में मदद खान पठान जे करे हिकिड़ो मुहावरो मशहूरु थियो घोड़ा ॾे घोड़ा घोड़ा जदगार में हिकिड़ी चवणी आहे केड़ी गजर आहे गजर गजर आन गजर अच्छा गजर आन गजर जेको मुहावरो पितई गजर उहो न हाँ गजर जो मतिलबु गाजार यानी काचार हाँ सही काउ बिगड़ लफ्ज़ बिगड़ियल हूंदो हाणे काचार खे ईरानी पाण में काचार हाँ। त जदगार वरी उनजो अलफ़ कटे गाजार खे गजर पहिरीं गाजार हूंदो पोइ उन्हनि एॾियो जेको बदमाशी गुंडा गुंडागर्दी। गर्दी खौफ़ जेको फैलायो माण्हू खणी वेंदा हुआ कई माण्हू मारे छॾींदा हुआ बिहार लाइन्स ॾह 15-20 माण्हू मारे छॾींदा हुआ नौजवान छोकिरा कोई भॼंदा रड़ियूं करे भॼो गजर था अचनि यानी काचार पिया अचनि घर पोइ इहे विच में जूं मुलाक़ातूं थियूं जीअं काचारनि जो मोहम्मद अली काचार बि मिलियो सरदार दीन मोहम्मद सां जदगार हाकिम जेको तंहिं सां की भई तूं असांजो ठा कर न मञूं पोइ जॾहिं शहनशाह जो ज़मानो आयो त हीअ हिनखे बंदि कयूं हुते रज़ा शाह रज़ा शाह पी उन दौर त थोरो कुझु साल ॾेढ हो या 6 महीना बहरहाल उन दौर में इहो हुते रहियो आहे उते ई मोहम्मद रज़ा दौर में वफ़ात की मदफून ख़ान मोहम्मद छा त अॻु में वफ़ात कयो ऐं सरदार जी ॻाल्हि थो करे सरदार दीन मोहम्मद दीन मोहम्मद ख़ान अब्दु खान जदगार हाकिम हो नवाब हो जो ईरान शहनशाह उनखे क़ैद कयो उन क़ैद में वफ़ात करे उनजो लाश बि उते ई दफ़न करे छॾियो लाश बि ग़ाइब थी वई पोइ उन ते बहरेन त वॾो एतिराज़ कयो हुकूमत बहरेन जो हिकिड़ो ख़लीफ़ो ईसा बिन सुलेमान जेको बहरेन जो ख़लीफ़ो हो बादशाह हो उनजी तारीख़ लिखियल तारीख़ बहरेन बिल अमर ख़लीफ़ा ईसा बिन सुलेमान जंहिंजे 14 जून हुन तारीख़ उनजो मतिलबु 7 अरबी में 7 या 8 जून में सॼी दश्तेरी जी कहानी लिखियल आहे ऐं हू चए थो त दश्तियारी जा जेके हाकिम आहिनि जदगार उन बाक़ाइदा नाला ॾिना सरदार दीन मोहम्मद ख़ान सरदार अब्दी ख़ान अब्दी चवंदा अब्दुल्ला ख़ान सरदार अब्दुल ख़ान जे पाण नंढा नाला करे अब्दुल्ला ख़ान खे चवंदा अब्दी सरदार दीन मोहम्मद ख़ान सरदार अब्दी ख़ान वरी सरदार दीन मोहम्मद ख़ान वरी अब्दी ख़ान इहे असांजा 2 नंबर ईंदा हुआ वरी बहरेन जा 2 नंबर ईंदा हुआ ऐं ईरान जो नाजाइज़ कब्ज़ो अॼु ॾींहं ते हुनजो जेको ईरान जो कब्ज़ो जेको तस्लीम नथा कनि बहरेन पर उन सां त जेकी तारीख़ आहे असांजो बि ॾाढो ख़लीफ़ो ख़ान मोहम्मद छा उहो उनजी ख़ासि ॻाल्हि तव्हांखे ॿुधाई उनजी थोरो मूवमेंट में हर मूवमेंट में ख़ासि ॻाल्हि जेका घणियूं ई छा हुयूं उनजी ख़ासि ॻाल्हि इहा हुई त जॾहिं उते मकरा में हो या जेके दश्तेरी में हो उते साईं जो कमु इहो हो त साईं उतां गॾा ख़रीदी उते मकरा जी गॾा जेके हूंदा आहिनि जेके नासी गॾा चवंदा आहिनि वॾा तमामु मज़बूत लॻभॻि खच्चर खां पोइ वॾा घोड़े जहिड़ा गॾानि जी वॾी तइदाद हूंदी 10-15 गॾा ख़रीद करे वाया रसबेड़ा उहे हितां मखी ॿेड़ी इहे हुर मूवमेंट लाइ करे उनजो जेको सामान जो ट्रांसपोर्टेशन लाइ करे इहे इस्तेमालु इहो सॼो कमु जेको त हिकिड़ो दफ़ो न कई दफ़ा ख़रीदे जेको ख़ान मोहम्मद जी गॾा जेकी आहे से मोकिले हाणे ॾिसण में थी ॻाल्हि कुझु कोन्हे लेकिन तमामु वॾो अहम कमु उन ज़माने में मूं वटि कुझु ख़त बि आहिनि अच्छा जेके पीर साहिबनि जा लिखियल मुख़्तलिफ़ हिन जा जेके असांजा चवनि उहे ज़ईफ़ हालत में तमामु जी हाणे मुंहिंजो इरादो हुयो त उहो अक्स जेके उहे जेके तव्हां
गूगल ते या यूट्यूब ते ॾेई जे मुंहिंजो अहिड़ा वीडियो मां उन वरी विझंदुसि कराची में सभु में पहिरीं वरी कमु कंदुसि साईं खे जदगा जो सर बाक़ी तव्हां वटि 5 मिंट आहिनि